द इंटेलेक्चुअल फोरम पारां पंहिंजे हीरोज़ खे यादि करण साणनि शाम मल्हाइण ऐं संदनि नायाब किताबनि जी महूरत करण वारी रिवायत बरक़रार रखंदे अॻूणे बैंकर वकील इंटेलेक्चुअल ऐं स्कॉलर फज़ल सलेमान काज़ी जी लिखियल किताब पाकिस्तान स्टेट ऑफ गवर्नर्स जी महूरती तक़रीब कोठाई वई। कराची में वाक़िअ अमेरिकन कल्चरल सेंटर में कोठायल तक़रीब जो ख़ासि महिमान मुआशी माहिर डॉक्टर कैसर बंगाली हो, जॾहिं त किताब जे लेखक फज़ल सलेमान काज़ी, द इंटेलेक्चुअल फोरम जे चेयरमैन एडवोकेट मसूद नूरानी, प्रोफेसर एजाज कुरैशी, सादिक फाउंडेशन जे चेयरमैन अशफाक मेमन, महताब अकबर राशदी, सुल्ताना वकासी, मखदूम रियाज़, एडवोकेट अमानला शेख, गुलाम अकबर मलक, मोहम्मद शुएब बिकिक ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते किताब जे लेखक फज़ल सलेमान काज़ी, एडवोकेट मसूद नूरानी, कैसर बंगाली ऐं ॿियनि ख़िताब कंदे तोड़े मेरांटी सां ॻाल्हाईंदे चयो त हिन किताब में 10 मज़मून शामिल आहिनि। 1947 खां वठी हिन वक़्त ताईं जेके बि हुकूमतूं आयूं उन्हनि जी कारकर्दगी, वंड जूं टुटण ताईं जा किस्सा ऐं कहाणियूं शामिल आहिनि। हीअ किताब नौजवान नस्ल लाइ वॾी ॼाण आहे। हिननि चयो त 1 जुलाई वंड जूं टुटण जी ख़ुशी जो बि ॾींहुं आहे। हिन वक़्त बि मुल्क में बेशुमार मसइला आहिनि। मुल्क में जेसीं ताईं गुड गवर्नेंस ऐं सुधारा न ईंदा तेसीं ताईं पाकिस्तान में तरक़ी नामुमकिन आहे। हिन किताब जो मक़सदु अवाम खे बेदार करणु आहे। लिखियलु आहे ऐं उनजा काफ़ी पहलू मुख़्तलिफ़ आहिनि ऐं इन जो मक़सदु सिर्फ़ु इहो हो त माण्हुनि खे ॿुधाइजे त छा करणु खपे ऐं कहिड़ियूं ख़ामियूं ऐं ख़ूबियूं आहिनि निज़ाम हुकूमत में, उनखे कीअं उनजो सजबाब करणु खपे। इन किताब जे पहलू ते अंग्रेज़ी में लिखियलु आहे, काफ़ी हिन जा चैप्टर्स आहिनि। त ॿियो ॻाल्हि इहा आहे त बुनियादी तौर ते असांखे इहो करणु खपे, मक़सदु इहो आहे त अवाम खे बेदार करणु खपे। उनखे इहो शऊर हुजणु आहे, पर शऊर जी जेके परूड़ हुअणु खपे ऐं उन जे लाइ जेको सो उन जे लाइ पंहिंजो अवाम खे पंहिंजे हुकूक जे लाइ कोशिशि करणु खपे। ऐं उन्हनि जे लाइ जेसि ताईं कोशिशि न थींदी तेसि ताईं उनखे हुकूक न मिलंदा। ऐं निज़ाम हुकूमत जेको आहे को सुठो न आहे। इन माण्हुनि मां ख़ुशि न आहिनि। मां पाण जेको तव्हांखे इहो ॿुधायां त पाणीअ जी हालत इहा आहे, सालनि जा साल गुज़री था वञनि त पाणीअ जो इंतिज़ाम न थी सघियो आहे। इहा कहिड़ी हुकूमत आहे? अचनि था किरोड़ा रुपया जेके प्रोजेक्ट्स ख़तमु थींदा, केॾां था हलिया वञनि। जंहिं कराची में पाणीअ जी सहूलियत कान्हे, बुनियादी तौर ते कान्हे का। लाइट हली थी वञे, गैस कोन थो मिले। जॾहिं मां डिफेंस में रहां थो, असांखे जेको पैसा ॾियूं था पाणीअ जा, लाइन में पाणी कोन थो अचे, पोइ माण्हू खे मुश्किलात सां पाणी हथु करणो थो पए। त इहे दिक़तूं ऐं मुश्किलतूं आहिनि, इन्हनि जो तज़किरो लिकियलु आहे ऐं उन्हनि जो सजबाब करण जे लाइ जेके तरीक़ेकार ॿुधाइण त छा करणु खपे। वंजूट में बाक़ाइदे सिंध जा शागिर्द जेके आहे से बेदार हुआ ऐं उन्हनि बेहद वॾी कोशिशि कई वंजूट जे ख़िलाफ़ु तहरीक हलाई बाक़ाइदे। ऐं वंजूट जेको सो बुनियादी तौर ते हुअणी न खपे, छाकाणि हीउ मुल्क जॾहिं ठहियो हो इन बुनियाद ते ठहियो हो त सिंधी मुस्लमाननि इहो सम्झो हो त हीउ मुल्क ठहंदो ऐं उन में छा कर त पोइ जेके सूबा आहिनि उनखे पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी हूंदी ऐं उहे पंहिंजा मसाइल पाण हल कंदा। पर उहो मसइलो हल थी न सघियो ऐं जेके ताक़तवर तबिका हुआ उन्हनि इहो कयो त पंहिंजे निज़ाम हुकूमत काबिज़ थी विया हलिया ऐं जेके सिंधी हुआ उन्हनि में उहा कुवत कान हुई, उहे कमज़ोर रहिया। तंहिंजे करे उनजे मथां ॿिया क़िस्म जूं हुकूमतूं नाफ़ज़ थींदियूं वयूं, तरीक़ेकार नाफ़ज़ न वियो, ग़लति पॉलिसियूं नाफ़ज़ थींदियूं वयूं ऐं उनजी हालत का सुधरी न सघी। पोइ वञूं त हली हली पोइ सियासतदाननि खे शागिर्दनि खे इहो अहसासु थियो, पोइ उन्हनि तहरीकूं हलायूं ऐं तहरीक हलाए वञूं खे ख़तमु कयो वियो। इहो अॼु असांजो फंक्शन आहे हिकिड़ो काज़ी फज़ल साबिक़ा स्टूडेंट लीडर ऐं हुनजी किताब जी महूरत आहे ऐं किताब जो नालो आहे पाकिस्तान दी स्टेट ऑफ गवर्नेंस। किताब जेको आहे उहो गवर्नेंस जे बारे में आहे, जंहिंमें हू ॿुधाए थो त मर्कज़ मां हुकूमत कई वई, मर्कज़ ऐं लाहौर मां, ऐं नंढनि सूबनि जो इस्तेसाल थियो। ब्यूरोक्रेसी जेका आहे उहा गवर्नमेंट जेका आहे बजाए आवाम जी ख़िदमत करण जे पंहिंजे चकरनि में लॻा पिया आहिनि। सॼी किताब जो तत्व इहो आहे। ऐं ॿियो उन में इहा मेन पॉइंट इहा आहे त पाकिस्तान रेज़ोल्यूशन 1940 लाहौर वारी करारदाद ऐं मोहम्मद अली जिन्ना वारी तक़रीर जा आइनी कॉन्स्टिट्यूशन असेंबली में कई 1947 जे अगस्त जी 11 तारीख़, उहा उन खां डेबिट कयो वियो आहे, यानी उनजी वायलेशन कई वई ऐं मुल्क खे हिननि हिकिड़ो थियोसॉफिकल मुल्क बनाए छॾियो आहे, जंहिंसां मुल्क में बेशुमार मसइला पैदा थिया आहिनि, जिन ते ॾाढो मतिलबु त तव्हांखे ख़बर आहे त मज़हब में केतिरा फ़िरका आहिनि, सॼो इन
तो उहा उन बारे में सॼो लिखियलु आहे। सभु गवर्नमेंट लाइ बि सभु मुफ़ीद आहे, उन मां सभु गवर्नमेंट वठी नोटिस न ॻाल्हि जो त कहिड़ियूं खामियूं आहिनि, कहिड़ियूं ग़लतियूं असां कयूं पिया, या शिकायत आम आहे त आवाम लाइ कमु थिए ई कोन पियो। कमु हिकिड़े ख़ासि तबिके लाइ, रूलिंग क्लास जंहिंखे चइजे, उन जे भलाई लाइ पियो कमु थियो। ये किताब काफ़ी गवर्नेंस पे कवर करता है। गवर्नेंस बहुत वसी सब्जेक्ट है और उन्होंने बहुत अच्छी तरह से जो जिस तरह से हालात पैदा हुए हैं, जो वाक़यात हुए हैं, उसको उन्होंने कवर किया है। तो उस किताब में एक किताब पढ़ के हमें पूरी एक तस्वीर मिल जाती है कि मुल्क के जो गवर्नेंस के इश्यूज़ हैं वो किस तरह के हैं और कैसे ये कैसे पहुँचे हम यहाँ पर। ये तो अब तहकीक बाहर जो मुल्कों में हो रही है वो वाज़े कर रहा है कि स्क्रीन पे पढ़ने से वो समझ पैदा नहीं होती चीज़ों की, ये बहुत वाज़े हो रहा है। और एक आध मुल्क ऐसे हैं जहाँ पर क्लास 1 to 5 के जो बच्चे हैं उनको स्कूल में इजाज़त नहीं है कोई इलेक्ट्रॉनिक डिवाइस लाने की। वो किताबें पढ़ेंगे और हाथ से लिखेंगे। ये तो बहुत वाज़े है। हमारे यहाँ जो रुझान है वो भी मेरा ख़्याल है आने वाले दिनों में बदला जाएगा। कई मुल्कों में तो कानून ऐसा है कि 16 साल के कम की उम्र के लोग सोशल मीडिया इस्तेमाल ही नहीं कर सकते हैं। इंसान की जद्दोजहद कभी ख़त्म नहीं होती। आप ये समझे कि एक कामयाबी हुई अब घर जाके सो जाएं, ऐसे नहीं होता। जिन्होंने 1 यूनिट बनाया था, जो उनके मकासद थे, वो अपनी जगह मकासद है और रहे हैं। जब उनको पता चलेगा कि दूसरा साइड सो गया है तो फिर वो अपना वार करेगा। तो हमारे लिए और पूरे मुल्क के अवाम के लिए, जमहूरियत पसंद अवाम के लिए हमेशा होशियार रहना ज़रूरी है, वरना इस किस्म के वार होते रहेंगे। अगर आपने गफलत की और आपने एहतियात नहीं किया, तवज्जो नहीं दी, सियासत को समझा कि ये सियासतदानों का काम है, हमारा नहीं है, तो फिर यही होगा। वन्यू टुटण जो ॾींहुं 1 जुलाई 70 में जेको वन्यू लॻो हो 54 में 55 में सिंध, पंजाब, बलोचिस्तान गॾे हिकिड़ो सूबो कयूं मग़रबी पाकिस्तान। पोइ 70 में असां विड़ी विड़ी जेल खाई इहो टोड़ायोसीं। हिकिड़ो उहो पहिरियों ॾींहुं आहे। ऐं ॿियो आहे पंहिंजो कादी साहिब किताब जो, उन सिंध जा जेके आहिनि पर पाकिस्तान सॼे जेके मसइला आहिनि, माण्हुनि जा मसइला आहिनि, उन्हनि ते हुन किताब लिखियो आहे तमामु सुठो, मुख़्तलिफ़ उन्हनि शयुनि ते। सो अॼु उन जो कादी साहिब जे किताब जो मुहूर्त बि आहे। साईं मुख़्तलिफ़ आहिनि पाकिस्तान में जेके बि मसइला थियनि था, सम्झो इकोनॉमी आहे, इक़्तिसादियात, सियासत आहे ऐं ॿियूं शयूं आहिनि, उन्हनि ते हिन घणो कुझु लिखियो आहे। ऐं इहो सॼे पाकिस्तान जा मसइला ऐं नंढनि सूबनि जा मसइला, उन ते हिन जो सुठो कमु आहे, उहो इन ते लिखियलु आहे। 1 जुलाई उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते वन्यू जो अमली तरह सां ख़ात्मो आयो। ऐलान त 25 मार्च ते थियो 1969 में, पर इफेक्टिव थियो फ्रॉम 1 जुलाई। तंहिंजे करे इहो ॾींहुं असांजी तारीख़ जो उहो ॾींहुं आहे जंहिंमें असां हिकिड़ी वॾी मुसीबत मां सिंध सां जेके मां चवंदुमि त असांजा हक़ूक़ जेके गज़ब पे थिया, उन सिस्टम मां जान छॾाई। उहा इन खे सेलिब्रेट करणु पिया चाहियोसीं, पर गॾोगॾु काज़ी साहिब जी रिक्वेस्ट हुई त मुंहिंजी किताब जी रूनवाई कयो। काज़ी साहिब जो किताब जेको आहे हिकिड़ी सुठी एनालिसिस आहे, रिसर्च आहे, जंहिंमें हुन त सिस्टम असांजो जेको हले पियो, कॉन्स्टिट्यूशन हिकिड़ी जाइ ते, हुकूक ॿी जाइ ते, जुडिशरी टी जाइ ते, ऐं हाकुम असुल चौथी जाइ ते, उहो कहिड़े रीति हले थो। पंहिंजी रिसर्च जे ज़रिए साबित कयो आहे त जेको बि सिस्टम हले पियो उहो पब्लिक लाइ कोन्हे, उन जा फ़ाइदा पब्लिक खे नथा पहुची सघनि। ऐं चाहे बहानो कहिड़ो बि हुजे, कॉन्स्टिट्यूशनल हुजे, एडमिनिस्ट्रेटिव हुजे, जुडिशल हुजे, इस्टेब्लिशमेंट हुजे, ब्यूरोक्रेसी हुजे,
पॉलिटिशियन हुजे हू अहिड़े तरह सां उन सिस्टम में जकड़ियल आहिनि जो आवाम जी ख़िदमत उहो सिस्टम न करे सघियो आहे जॾहिं खां पाकिस्तान ठहियो अॼु ॾींहं ताईं। अॼु असां अहिड़े ॾींहं ते हिन किताब जो महूरत पियो थिए जंहिं ॾींहुं वन्यूं टुटो हो ऐं वन्यूं जेको 1955 में असांजे ॻिचीअ में हिकिड़ो ॻटु चइजे उहो विधल हो ऐं सिंधियुनि पंहिंजे हिमत सां टोड़ियो ऐं उन सियासी जदोजहद खे हिकिड़ो उन खां पोइ नओं रुख मिलियो। अचूं था काज़ी सुलेमान जे फज़ल सुलेमान जे किताब ते, हिन में शामिल 10 मज़मून जेके आहिनि सभई पढ़ण लाइक़ु आहिनि। हर हिकु मज़मून पंहिंजी जॻह ते वॾी हैसियत ऐं अहमियत थो रखे पियो त पॉलिटिकल पावर कीअं थींदो आहे, पॉलिटिकल पावर में कहिड़ियूं शयूं जेके आहिनि गड़बड़ कंदियूं आहिनि, कहिड़ियूं जेके आहिनि कब्ज़ो कंदियूं आहिनि, कॉलोनाइज़ेशन कंदियूं आहिनि, उन्हनि सां कहिड़े नमूने मुंहुं ॾिजे। इहो किताबु न रुगो साराह जोॻो आहे पर आउं सम्झां थो त इहो किताबु हर हिकु माण्हू खे पढ़णु खपे, छाकाणि जंहिं सदीअ में असां हलूं था 21वीं सदीअ में जूं डिमांड्स जेके आहिनि से 20वीं सदीअ खां मुख़्तलिफ़ आहिनि। हिन 20वीं सदीअ में कहिड़ियूं शयूं आहिनि त यू मस्ट नीड अ डेमोक्रेसी जेसिताईं नथी थिए पई तेसिताईं हिते जेको आहे सो मुल्क में वहिंवार नथो हले। ॿियो आहे त हिन मुल्क में जेसिताईं सुधारा नथा अचनि पिया, उहे उन में इंडस्ट्री हुजे, ज़राअत हुजे, उन में सुधारा नथा अचनि पिया, तेसिताईं मुल्क तरक़ी न करे सघंदो। टियों मसइलो आहे त हिन मुल्क में ऑटोनॉमी वॾे में वॾो मसइलो आहे। उहा ऑटोनॉमी मसइले में बि काज़ी साहब पंहिंजी किताब में वॾी महिनत कई आहे, तंहिंजे करे जस लहणी ऐं असां साराह करण खां सवाइ नथा रही सघूं। असांजो सीनियर साथी फज़ल सुलेमान काज़ी साहब आहे, तमामु हिकिड़ो क़ाबिल शख़्सियत आहे, त उन हिकिड़ो किताबु लिखियो आहे पाकिस्तान स्टेट ऑफ गवर्नेंस। त ॻाल्हि साॻी थी वई वन यूनिट वारी ऐं गवर्नेंस जी, त पोइ असां उन जो टॉपिक वरी इहो रखी छॾियो स्टेट ऑफ गवर्नेंस। हाणे स्टेट ऑफ गवर्नेंस में जेका आहे उन किताब में जेको असांजो पाकिस्तान जो जेको स्ट्रक्चर आहे या जेको वर्किंग आहे ब्यूरोक्रेसी जी आहे या पार्लियामेंट जी आहे या सूबनि जी वर्किंग आहे, उहो हिन में सॼो हुन तफ़सील सां लिखियो आहे। साईं काज़ी साहब जी शख़्सियत जेका आहे त वॾो माण्हू आहे ऐं ज़ाहिर वॾो माण्हू जेको हूंदो घण पासे शख़्सियत हूंदो आहे। उन खे साईं जी अगरि असीं ज़िंदगी में ॾिसूं था त साईं जी सियासी ज़िंदगी ॾिसो, साईं जी सरकारी मुलाज़मत ॾिसो, साईं जो अदबी पोरियो ॾिसो, पर पाण साईं सॼी ज़िंदगीअ खे जेको असां ॾिठो आहे साईं हमेशह सच जो साथ ॾिनो। साईं हमेशह लालच खां परे रहिया आहिनि ऐं साईं कोशिशि कई आहे त उसूलनि ते हलूं। साईं जी अगरि असीं किताब पढ़ूं था त उन में बि साईं जेके गवर्नमेंट जे हवाले सां साईं रहनुमाई कई आहे ऐं माण्हुनि खे ऐं हुकूमत खे ॿुधायो त तव्हां बाबा अहिड़े तरीक़े सां गवर्नमेंट हलायो। वन यूनिट तहरीक बि हुई, उन में बि साईं जो तमामु वॾो किरदारु हो। मां सम्झां थो त असांजी इंटेलेक्चुअल फोरम इहा तमामु सुठी रिवायत रखी आहे जो पंहिंजे हीरनि खे मान ॾींदी आहे ऐं इन सिलसिले जो प्रोग्राम आहे। अॻवाननि वधीक चयो त अवाम खे पंहिंजे हक़नि लाइ कोशिशि करण जी आवाज़ उथारणु घुर्जे। हिन निज़ाम मां अवाम ख़ुशि न आहे, वन यूनिट वारियूं हालतूं अञा मौजूदु आहिनि। कैमरामैन आसफ अली सां वकार शहर, मेहरान न्यूज़, कराची।